दोस्तो हक़ मौजूद साथियो, अॼु मां तव्हांखे हिकु गुमनाम सिंध जे अज़ीम सूफ़ी जी दरगाह ते वठी थो वञां पियो। पाण सभिनी खे रोहिल फ़क़ीर जी ख़बर आहे। रोहिल फ़क़ीर कंडड़ी वारो ज़ंगे जो उहो सिंध जो तमामु हिकिड़ो वॾो नाले वारो अज़ीम सूफ़ी आहे, जंहिं सिंधीअ में हिंदीअ में ऐं जेका असां शाइरी कई आहे उन जा किताब छपियल आहिनि। रोहिल फ़क़ीर, दरिया ख़ान फ़क़ीर ऐं ॿिया जेके बि फ़क़ीर ज़ंगे जा आहिनि उन्हनि जूं दरगाहूं जेके आहिनि उहे कंडड़ी में आहिनि। पर उन्हनि में हिकिड़ो ॿियो दरवेश आहे जेको वॾो नाले वारो हुयो, जेको रोहिल फ़क़ीर जो सौटु हुयो, उहो हुयो मुराद फ़क़ीर। मुराद फ़क़ीर पंहिंजे दौर जो तमामु वॾो शाइर हुयो, वॾो सूफ़ी हुयो। ऐं जॾहिं रोहिल वाए मां हिजरत करे सभु निकिता, सभ खां पहिरियों हिकिड़ो इलाइक़ो आहे कोटलो, उते अची करे क़यामु कयूं। पर पोइ उतां वरी जॾहिं माण्हुनि खे तंग कयो त वरी उन्हनि सफ़र खे अॻिते वधायो ऐं पोइ कंडड़ी में अची करे उन्हनि पंहिंजो ठिकाणो ठाहियो, जेको हाणे कंडड़ी शरीफ़ आहे। त दोस्तो, मुराद फ़क़ीर उते विसार करे विया कोटले में। कोडी जे भरिसां ॻोठु आहे हिकिड़ो, बादशाह सुल्तान वटां रस्तो वञे थो पियो, उते मदफ़ून आहे। हू गुमनाम क़बर आहे जंहिंजी ख़बर उनजे वारसनि खे बि न आहे। त अॼु मां तव्हांखे मुराद फ़क़ीर जे क़बर वठी थो हलां पियो। तव्हां ॾिसो त उनजी जेका कहिड़ी ज़बून हालत में उहा जेका क़बर आहे ऐं असां पंहिंजे मौसननि सां जेका कयूं था पिया, उहो अफ़सोसनाक अमल आहे। मुराद फ़क़ीर सिंधीअ में, मुराद फ़क़ीर हिंदीअ में शाइरी कई आहे, तमामु वॾी शाइरी कई आहे ऐं जंहिंखे डिस्कवर करण जी ज़रूरत आहे। त दोस्तो, हीअ आहे मुराद फ़क़ीर ज़ंगे जी क़बर। गुमनाम, आइसोलेटेड, न को अचे न को वञे, सिंध जो हेॾो वॾो शाइर, हेॾो वॾो सूफ़ी ऐं उहो एॾो विसारियल, पंहिंजनि मां बि परावनि मां बि ॾिसी करे तमामु दिलि सड़े थी। अफ़सोस थो थिए पियो त असां केतिरा न मोहसिन कश आहियूं। तमामु बेदर्दी सां ऐं कठोरता सां असां पंहिंजे मोहसिननि खे, पंहिंजे अज़ीम विरसनि खे ईअं विसारे छॾींदा आहियूं ऐं तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हीउ इलाइक़ो आहे, हीउ साम्हूं क़बर आहे ऐं तव्हां हिते जेका ख़स्ता हली आहे उहा ॾिसो। इंडस सिविलाइज़ेशन आहे ऐं जेको नेहरू जे पंहिंजे किताब डिस्कवरी ऑफ इंडिया में जेको लिखे थो, कश्मीर खां वठी, त इन तहज़ीब खे वधाइण में, फैलाइण में बराबरि एग्रीकल्चरिस्ट जो हथु आहे, हुनरमंद जो हथु आहे, साइंस वारनि जो हथु आहे, पर ॿोली ई राब्ता आहे। हर धंधे खे, हर कारोबार खे, या फ़क़ीरनि वारी ॿोली, या संतनि वारी ॿोली, या वहदत वजूद वारी ॿोली, या तसव्वुफ़ वारी ॿोली, इहे उन दौर जी पढ़ियल वारी ॿोली, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलण वारी ॿोली, या असहाब सग़र सां इश्क करण वारी ॿोली, इहो इंसानियत सां इश्क करण वारी धरती जो ओभर कॾहिं बि ओलह ते हमिलो ई न कयो आहे। त एॾे गॾियल फ़िल्सफ़े जे महाकवि शाइर खे असां हिते हिकिड़ी यूनिवर्सिटी जे पाछे में हिकिड़े नेशनल हाईवे जो पाकिस्तान सां मिलाए उन जे पाछे में गुमनाम करे छॾियो आहे। सही सलामत नींदो, सही सलामत नींदो, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो डोलण साईं, ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो डोलण साईं, ओ ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो डोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो डोलण साईं, ओ ईंदो सजण साईं।